जामशोरो इत्तेहाद अॻवान सरदार काबू खान ब्रह्माणी चयो आहे त असां राज बिरादरी वारा माण्हू मुहबतनि जी प्रचार कंदे जमहूरियत मुताबिक़ माण्हुनि खे आज़ादी सां वोट जो हक़ इस्तेमालु करण जो अख़्तियार ॾियण जो मुतालबो करियूं था। इन अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार थाणे बुलाखान जे ॻोठु लखमीर बापराणी में यूनियन काउंसिल धमा जे उम्मीदवारनि जी कार्नर गजाणी खे ख़िताब कंदे कयो। सरदार काबू खान ब्रह्माणी वधीक चयो त हिन महिल ताईं माण्हुनि खां पुलिस गर्दी ॾाढ ऐं ज़ुल्म जे वसीले वोट वरितो वेंदो हो, जेको सरासर ज़ुल्म ऐं नाजाइज़ी हुई। पर जामशोरो इत्तेहाद माण्हुनि में सुजाॻी आणे हुननि खे पंहिंजे वोट जी आज़ादी जो हक़ सम्झायो आहे। कार्नर गजाणी खे ख़िताब कंदे जामशोरो इत्तेहाद अॻवान मलक चंगेज़ खान जो चवणु हो त जामशोरो इत्तेहाद चाहे थो त कोस्तां जा माण्हू ख़ुशहाल थियनि, खेनि तइलीम, सिहत, रोडनि, रस्तनि, पाणी, बिजली ऐं गैस जी सहूलियत मिले। संदनि लाइ ईंदड़ सरकारी बजट बोतारनि जे बंगलनि ते ख़र्च थियण बदिरां हक़दारनि ऐं आवाम ते ख़र्च थियणु घुरिजे। मलक चंगेज़ खान चयो त 40 सालनि जे इक़्तिदार जे दौरान ॻोठु नवाज़ अली खान बापराणी खां ॻोठु लखमीर बापराणी ताईं जो 2 किलोमीटर रोड बि ठही नाहे सघियो। हिते असांखे सॼे तालुके में का बि सहूलियत नज़र नथी अचे। हिन महिल ताईं माण्हुनि खे रुॻो ॾटनि ऐं आसरनि ते हलाए धड़कनि, दिलासनि ऐं धमकियुनि ज़रिए वोट वरितो वियो आहे, जंहिं निज़ाम खे असां ख़तमु करणु चाहियूं था। सिंध पालारी इत्तेहाद जे सदर डॉक्टर अनवर पालारी ख़िताब कंदे चयो त भोतार जी कब्ज़ाखोरी वारे निज़ाम खे असां हमेशह लाइ वाक़िफ़ु करे छॾियो आहे ऐं माण्हुनि में सुजाॻी आणण जी कोशिशि कई आहे त हू पंहिंजे हक़नि लाइ आवाज़ु उथारिनि। इन मौक़े ते हाजी मोहम्मद रमज़ान खान पालारी, डॉक्टर अलीदोस्त पालारी, शेख अब्दुल्ला कोस्तानी, वाहब पालारी, ख़ुदाबख़्श विकेजो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। जॾहिं त कार्नर गजाणी में ख़ालिद ॾेथो, गुलशेर पालारी, मोहम्मद आचार बापराणी, मोहम्मद सिद्दीक़ बापराणी ऐं ॿियनि ॻोठाणनि वॾे अंग में शिरकत कई।